Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. This is me Shehla Ali Sumro, your computer teacher, and I welcome you all on behalf of Naim Virtual Academy. सो लास्ट टॉपिक में असां पढ़ी आया हुआसीं माइक्रोसॉफ्ट वर्ड जे बारे में, ऐं हाणे असां अॻिते हलूं था माइक्रोसॉफ्ट ऑफिस में। जेको ॿियो टॉपिक हुयो, ॿी ऑफिस आहे असांजी, उहा आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल। उमेदु कजे थी त तव्हां इन टॉपिक सां अवेयर हूंदव, नो हाउ हूंदी तव्हांखे इन ऑफिस सां रिलेटेड, तव्हां यूज़ बि कई हूंदी। ऐं अॼुकल्ह त इहे सभु सॉफ्टवेयर्स जेके आहिनि तव्हां ईज़िली पंहिंजे मोबाइल्स में बि यूज़ करे सघो था। ठीकु आहे। ऐं माइक्रोसॉफ्ट एक्सेल छो यूज़ कई वेंदी आहे, उनजो पर्पज़ छा आहे त बेसिकली माइक्रोसॉफ्ट ऑफिस जेका आहे यूज़ कई वेंदी आहे कैल्कुलेशन पर्पज़ जे लाइ। कैल्कुलेशन पर्पज़ जे लाइ इन जे करे यूज़ कई वेंदी आहे छाजे करे हीअ कॉम्प्लेक्स कैल्कुलेशन खे बि विदिन मिनट्स विदिन सेकेंड्स परफॉर्म करे सघे थी। ऐं जेको हिननि जा रिज़ल्ट्स आहिनि उहे बिल्कुलु एक्यूरेट हूंदा आहिनि, कोई बि हिननि में एरर न ईंदो आहे। फॉर सपोज़ अगरि कोई एरर अची बि वञे थो त उन एरर जो तव्हांखे मतिलबु त डिस्प्ले करे ॾेखारींदा आहिनि त फलाणी जॻह ते तव्हांजी एरर आहे। ऐं प्री डिफाइंड हुन में फार्मूलाज़ हूंदा आहिनि, तव्हांखे फार्मूलाज़ खे बि राइट करण जी ज़रूरत न हूंदी आहे। बट इहो हूंदो आहे त इन्हनि में तव्हांखे थोड़नि रूल्स ऐं रेगुलेशन्स खे फॉलो करिणो पवंदो आहे। ठीकु आहे। मां अॻिते तव्हांखे ॿुधाईंदी हलां त माइक्रोसॉफ्ट एक्सेल जेको आहे हिकिड़ो कंप्यूटर प्रोग्राम आहे। ठीकु आहे। जीअं असां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे बारे में पढ़ी आयासीं त माइक्रोसॉफ्ट वर्ड में छा हूंदो आहे, उनजो इंटरफेस कीअं हूंदो आहे, कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। बट फ़र्क़ु इहो आहे त माइक्रोसॉफ्ट एक्सेल तव्हांजो टेक्स्ट डॉक्यूमेंट क्रिएट कंदी आहे। ठीकु आहे। ऐं जेका माइक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, मां तव्हांखे लास्ट उन में जेको इंट्रोडक्शन पढ़ायो हुयो उन में ॿुधायो हुयो त इन में मोस्टली असांजे अकाउंटिंग, बिलिंग ऐं सैलरीज़ वग़ैरह ऐं इन खां अलावा तव्हांजा मार्कशीट्स वग़ैरह ठाहिण जे लाइ, सर्टिफिकेट ठाहिण जे लाइ यूज़ कई वेंदी आहे। बट स्प्रेडशीट प्रोग्राम जो जेको इंटरफेस आहे उहो चेंज आहे एज़ कंपेयर टू वर्ड जे। स्प्रेडशीट MS एक्सेल खे एनदर वर्ड में स्प्रेडशीट बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं जेको हुनजो फर्स्ट वर्जन आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो, उहो कॾहिं आयो, कॾहिं इन्वेंट थियो, उहो थियो 1985 में। स्प्रेडशीट जेका आहे असांजी MS एक्सेल खे असां स्प्रेडशीट छो चवंदा आहियूं, बिकॉज़ हीअ हिकिड़ी वर्कशीट जी तरह हूंदी आहे। ठीकु आहे। पेपर वर्कशीट हूंदी आहे जंहिंमें छा हूंदा आहिनि, सेल ते कंजिस्ट कंदी आहे उहा। ठीकु आहे। पेपर वर्कशीट में छा ठहियल हूंदा आहिनि, हिकिड़ी गेट्स ठहियल हूंदी आहे जंहिंमें असांजा सेल्स हूंदा आहिनि। उन्हनि सेल छा खे चइबो आहे, सेल चइबो आहे कॉम्बिनेशन ऑफ रोज़ एंड कॉलम्स खे। असांजो हिते छा चइबो आहे, वर्बली असांजो जेको आहे असां एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू सां पढ़ूं था, तंहिंजे करे हिते मां तव्हांजा हिननि खे एग्ज़ाम्पल्स वग़ैरह शो नथी करायां। ठीकु आहे। त स्प्रेडशीट कहिड़ी शयुनि ते कंजिस्ट कंदी आहे, उहा कंजिस्ट कंदी आहे रोज़ एंड कॉलम्स ते। इट इज़ यूज़ टू सोल्व कॉम्प्लेक्स मैथमेटिकल प्रॉब्लम्स। ॾुखे खां ॾुखा जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उन्हनि खे हीअ छा कंदी आहे, सॉर्ट आउट कंदी आहे। ठीकु आहे। जेका प्रोसेस कंदी आहे, स्टोर कंदी आहे डेटा खे कंहिंजे फॉर्म में, टेबुलर फॉर्म में।